जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, जयपुर जे मुरलीपुरा क्षेत्र जे सिंधु सेना जे पारां कयो वियो तमामु ई सुहिणो तमामु ई सुठो कार्यक्रम दीपावली स्नेह मिलन ऐं मुखी जन सम्मान समारोह। तंहिंजे अंदरि जयपुर जे कोने कोने मां अलॻि अलॻि जॻह तां अलॻि अलॻि पंचायत मां मुखीगण आया। तंहिंजे अलावा ॻाल्हि करूं मुख्य अतिथि त मुख्य अतिथि जे अंदरि बि असांजा सिंधी समाज जी आन बान शान दादा ज्ञानदेव आहूजा रहिया। तंहिंजे अलावा पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा श्री चंद्र प्रकाश खेतानी, भूतपूर्व अध्यक्ष चंदीराम रागानी। तंहिंजे अलावा अनेको अहिड़ा नाला आहिनि जेका विशेष अतिथियुनि में रहिया ऐं आतिथ्य में रहिया। तंहिंजे अलावा मुखीगण बि हिन में मौजूदु रहिया। ॻाल्हि कजे मुखीगण सम्मान जी त तमामु ई सुहिणो सुठो ऐं बनी पार्क जे सोनारे हॉल में कयो वियो। कार्यक्रम जे अंदरि सभिनी मुखियुनि पंहिंजा पंहिंजा वीचार रखिया। तंहिंजे अलावा सभिनी आयल अतिथियुनि बि पंहिंजा पंहिंजा सिंधियत जे मथां वीचार ऐं संगोष्ठी कयनि। हिन अलावा चेटीचंड सिंधी मेला समिति जा चुनाव नज़दीकी अचण वारनि उन मथां बि मंथन थियो ऐं भाउ छबलदास नवलानी खे आश्वासन ॾिननि मुखियुनि सभिनी खे उहे छबलदास के पंहिंजो मत ऐं समर्थन ॾींदा। तंहिंजे अलावा छबलदास नवलानी जी के पूज्य सिंधी पंचायत सेंट्रल पंचायत द्वारा साफ़ो ऐं माला पाराए करे स्वागत कयो वियो। मंच ते छबलदास नवलानी जी के साफ़ो ऐं माला पाराए करे स्वागत कयो वियो ऐं लॻभॻि सभिनी मुखियुनि आश्वस्त कयो कि हिन चेटीचंड ते असांजे भाउ छबलदास नवलानी खे ई पंहिंजो मत ऐं समर्थन ॾींदासीं। छबलदास नवलानीअ पंहिंजे शब्दनि में इहो साफ़ कई कि अगरि मां हिन इलेक्शन में जीते करे अचां थो त मां तन मन धन सां हिन मेले खे विशाल स्वरूप ॾींदुसि ऐं हर पंचायत खे पाण सां गॾु खणी हलंदुसि। ऐं हिन कार्यक्रम जी ॻाल्हि करूं त कार्यक्रम तमामु ई सुठो गीत संगीत सां भरियल हो। हिन कार्यक्रम में सिंधियत जी पूरी झलक पे नज़र आई। हर तरफ़ सिंधी मुखी सिंधी आतिथ्य ऐं सिंधी अतिथि, तंहिंजे अलावा ॿोली बि सिंधी त ॼण सिंध जी यादि बि आई। त धन्यवाद था करूं असां सिंधु सेना खे, धन्यवाद था करूं मुरलीपुरा पंचायत खे जंहिं अहिड़ो सुहिणो सुठो कार्य कयनि ऐं अहिड़ो सुहिणो सुठो दीपावली स्नेह मिलन ऐं मुखी जन सम्मान समारोह कयनि। जय श्री झूलेलाल। सतनाम।